आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो आहे। कानून साज़ असेंबली के स्पीकर चौधरी लतीफ़ अकबर नए चूंडियल वज़ीर आज़म के कसम खणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कसम खणण वारी तकरीब में शिरकत कई आहे। यह अहम ख़बर आहे जेका मां सां शेयर करे आहियूं त आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो आहे। कानून साज़ असेंबली के स्पीकर चौधरी लतीफ़ अकबर नए चूंडियल वज़ीर आज़म के कसम खणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कसम खणण वारी तकरीब में शिरकत कई आहे। यह अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो आहे। कानून साज़ असेंबली के स्पीकर चौधरी लतीफ़ अकबर नए चूंडियल वज़ीर आज़म के कसम खणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कसम खणण वारी तकरीब में शिरकत कई आहे। यह अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो आहे। कानून साज़ असेंबली के स्पीकर चौधरी लतीफ़ अकबर नए चूंडियल वज़ीर आज़म के कसम खणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कसम खणण वारी तकरीब में शिरकत कई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो आहे। कानून साज़ असेंबली के स्पीकर चौधरी लतीफ़ अकबर नए चूंडियल वज़ीर आज़म के कसम खणायो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कसम खणण वारी तकरीब में शिरकत कई आहे। आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वज़ीर आज़म फैसल मुमताज़ राठौड़ कसम खणी वरितो।